चंद्र चक्रूं कयूं दिल जी तन्हाईअ ते ऐं तुंहिंजे आकाश जी हिन अकेलाईअ ते। चंड सारो ऐं तारा तकींदा रहिया, बंद अखड़ियुनि मंझां बंद भॼंदा रहिया। हा मगर अॼु उहे वक़्त वेंदा रहिया, बंद अखड़ियुनि मंझां बंद भॼंदा रहिया। उन्हनि बंद अखड़ियुनि मंझां अॼु बंद भॻा हूंदा, अॼु उन्हनि अखियुनि मंझां ॻोढ़ा गड़िया हूंदा। अॼु उहे ई अखियूं जेके हमेशह जे लाइ बंदि थी वियूं, उन्हनि मां ज़रूर पाणीअ जा उहे कतरा टपकिया हूंदा, जॾहिं उनखे ख़बर पई हूंदी त उनजो पुटु उनजे क़त्ल में मुलविस आहे। दोस्तो, अॼु असां ॻाल्हि कंदासीं शहीद आकाश अंसारी जी। शहीद आकाश अंसारी सिंध जो हिकिड़ो महबूब शाइर, सिंध जो उहो शाइर जंहिं मज़ामती किरदार अदा कया, सिंध जो उहो शाइर जंहिं नौजवाननि खे उकसायो, सिंध जो उहो शाइर जंहिं नौजवाननि जे इश्क जी ॻाल्हि कई, सिंध जो उहो शाइर जंहिं सिंध धरतीअ जी ॻाल्हि कई। उन आकाश अंसारीअ खे जॾहिं क़बर में बि इहा ख़बर पई हूंदी त संदसि जो पुटु उनजे क़त्ल में मुलविस आहे, त केॾो न उनखे अफ़सोस थियो हूंदो। दोस्तो, अॼु हिकु ताज़ो वाक़ियो जेको अॼु सुबुह लाकूं सॼी सोशल मीडिया ते गर्दिश करे पियो, जंहिंमें शहीद, मां शहीद इन लाइ थो चवां हू क़त्ल न आहे थियो, हुनजो क़त्ल बेगुनाह हुआ, हुनजो मौत बेगुनाह हुआ, हुनखे मारियो वियो आहे, इहे ज़रिया चवनि था। ऐं शहीद आकाश अंसारीअ खे जॾहिं मारियो वियो त उनखे छुरनि जा वार कया विया। मेडिकल रिपोर्ट चई रही आहे त उनखे मुख़्तलिफ़ जिस्म जे हिस्सनि ते वार कया विया। उनखां पोइ सबूत मिटाइण जे लाइ उनखे साड़ियो वियो। असल ख़बर छिरकाईंदड़ इहा आहे, सिंध जे हिकु ज़िमेदार चैनल बि हलायो आहे त जॾहिं आकाश अंसारीअ जे ड्राइवर खे गिरफ़्तार कयो वियो त उनजो एतिराफ़ी बयान इहो हुयो त आकाश अंसारीअ जे क़त्ल में मुलविस उनजो पुटु आहे। दोस्तो, ही रत जा रिश्ता आहिनि, उहे रत जा रिश्ता जंहिंखे मरण खां पोइ बि यादि रखियो वञी सघिजे थो। उहे रत जा रिश्ता जिन ते नाज़ हूंदो आहे पंहिंजे वालिदेन खे, उहे रत जा रिश्ता जंहिंजे लाइ असां सिर तन खां जुदा थी वञे त बि असां उन्हनि जे लाइ साह सदके वेंदा आहियूं। उन पीउ तां छा गुज़री हूंदी जॾहिं उहो फ़ौत थी वियो हूंदो, उन खां पोइ ख़बर पई हूंदी उनखे त उनजो पुटु आहे इन क़त्ल में मुलविस। या उहो ई वक़्तु जेकॾहिं यादि रखिजे जंहिं वक़्तु उन छुरीअ जा वार कया हूंदा, त उन पीउ ते छा गुज़री हूंदी त ही मुंहिंजी रत आहे, ही मुंहिंजो पुटु आहे, ही मूंखे क़त्ल करणु पियो वञे। दोस्तो, अॼु जस्ते ख़ाकी शहीद आकाश अंसारीअ जो मिटीअ सां मिली वियो आहे। मिटी सां मिली वई, सिंध धरतीअ सां मिली वियो। ऐं उन वेंदे वेंदे इहे लफ़्ज़ चया हूंदा त मिठा मेहराण में मिलबो। ऐं उन मेहराण जा माण्हू जेकॾहिं शहीद आकाश अंसारीअ जे नाहक क़त्ल सां इंसाफ़ न कनि त पोइ हैफ़ आहे न सिंधी क़ौम ते। दोस्तो, ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं मुकमल इहा पोस्टमार्टम रिपोर्ट, पुलिस इन्वेस्टिगेशन ऐं मुख़्तलिफ़ तहक़ीक़ाती रिपोर्टियूं जॾहिं फाइनल थींदियूं। हिन महिल त हुनजे ड्राइवर हुनजे पुट ते क़त्ल जो इल्ज़ाम हयो आहे। असां हिन महिल ताईं बि इल्ज़ाम था चऊं इन लाइ त शहीद आकाश अंसारी जो उहो पुट ई आहे जंहिंखे गिरफ़्तार कयो वियो आहे। हिन महिल ताईं इहो रिवील थी चुको आहे, इंकशाफ थी चुको आहे, उन्हनि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। पर तेसि ताईं असां ऐं तव्हांखे बि फ़ैसिलो नाहे करणो त वाक़ई उहो क़ातिल आहे या न आहे। पर इहो केस जॾहिं शुरू खां वठी हलियो त आख़िर ताईं सोशल मीडिया ते इहे ई चोॿोल हुआ त हिन जे पुट खे हिरासत में वरितो वञे, हिन जे पुट खां पुछा गुछा कई वञे। ऐं उहा पुछा गुछा हले पई। उन खां पोइ हिकु वॾो इंकशाफ हिकु ज़िमेदार चैनल बि करे छॾियो त हा, ड्राइवर इंकशाफ कयो आहे त उनजे क़त्ल में उनजो पुटु मुलविस आहे। दोस्तो, मूं वटि लफ़्ज़ न आहिनि त मां वधीक ॻाल्हायां, मूं वटि एतिरी कैपेसिटी न आहे मुंहिंजे जिस्म में जो अहिड़े हिसास मामले ते ॻाल्हाए सघिजे। मूं वटि उहा दिलि ई न आहे जो मां इन हिसास मामले ते ॻाल्हायां ऐं उन आकाश अंसारी जी वज़ाहत बयानु कयां जेको पखियुनि खे ॾिसंदो, पखियुनि खे जेकॾहिं दर्द हूंदो त उन ते बि शाइरी करे ॾे। सिंध जे माण्हुनि खे ॾिसे ॾुख में त उन ते बि शाइरी करे ॾे। ऐं मुख़्तलिफ़ दर्द कथाऊं पंहिंजी शाइरीनि में सलहेड़े
तव्हां ऐं असां ताईं पहुचाए, उन लाइ मां छा थो ॻाल्हाए सघां। इहो फ़ैसिलो इन्वेस्टिगेशन टीम्स खे करिणो आहे। इहो फ़ैसिलो तव्हांखे ऐं असांखे करिणो आहे त शहीद आकाश अंसारी सां इंसाफ़ कीअं थींदो। अव्हां जी वॾी महिरबानी।